बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों एक उस्ताद जॾहिं पंहिंजे क्लासरूम में आयो तो उन हिकिड़े हटे कटे मोटे छोकरे के सॾु कयो ऐं उनखे बोर्ड जे अॻियां बीहारियो ऐं उनखे चयो त मुंहुं पंहिंजो सभिनी शागिर्दनि तरफ़ कर। ऐं उस्ताद उन्हनि जे पोयां थी बीठो ऐं उन जे ॿिन्ही कुल्हनि ते उन हथु रखियो ऐं छोकिरे खे चई त होशियार थी जाए, मां तोखे हेठि किराइण वारो आहियां। ऐं उस्ताद उनखे ज़ोर सां हेठि धिको ॾियणु शुरू कयो। शागिर्द छो त हटो कटो हुयो, जवान हुयो, उस्ताद तमामु घणो ज़ोर लॻायो पर हू झुके कोन पियो, उन बि पंहिंजो पाण खे मज़बूत कयो। नेठि उस्ताद एॾो ज़ोर लॻायो, उस्ताद खे हेठि थियणो पियो। आहिस्ते आहिस्ते ज़ोर ॾींदे 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 मुकमल तरह सां उन छोकिरे खे फ़र्श ते किराए विधो ऐं उस्ताद बि लॻभॻि किरण वारो ई थी वियो। उस्ताद उथियो ऐं सभिनी शागिर्दनि खे मुखातिब कयो। उन शागिर्द खे चई त तूं वञी पंहिंजे डेस्क ते वेह। जॾहिं उहो शागिर्द वञी उन डेस्क ते वेठो त उन खां पोइ उस्ताद फरमायो त तव्हां सभिनी शागिर्दनि ॾिठो त मूं हिन खे कीअं किरायो? सभिनी चयो हा साईं, बिल्कुलु ॾिठोसीं। त उस्ताद पुछो तव्हां कुझु हिन मां सिखियो? मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हांखे हिन मंझां कहिड़ो सबक़ु हासिलु करणु घुरिजे। पोइ उस्ताद उन्हनि खे सम्झायो त जॾहिं मूं हिन खे किरण जी हेठि कोशिशि कई त हिन बि पंहिंजो पाण खे मज़बूत करण जी कोशिशि कई ऐं मां हिन खे धिको ॾींदे 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 जेसि ताणी पाण न झुकियुमि ज़मीन ते, उन वक़्त ताईं मां हिन खे मुकमल तरह सां न किराए सघियुमि। इन मां हासिलु इहो थो थिए त जॾहिं बि अव्हां कंहिं ॿिए माण्हू खे किराइण जी कोशिशि कंदव त उन सां गॾु तव्हांखे बि झुकणो पवंदो ऐं तव्हां जॾहिं पाण न किरंदव उन वक़्त ताईं तव्हां ॿिए खे बि नथा किराए सघो। सो ज़िंदगीअ में इहा शइ यादि रखी छॾिजो त जॾहिं बि तव्हां कंहिं ॿिए माण्हूअ खे हेठि किराइण जी कोशिशि कंदव, उनखे किराईंदव त पाण खे बि तव्हांखे हेठि किरणो पवंदो। सो कंहिं बि माण्हूअ जे जेकॾहिं अव्हां का बि ख़िलाफ़ु ॻाल्हि कयो था ऐं सोचो पिया त इन माण्हूअ खे हीअं किराइणो आहे त यकीन करियो उन जे लाइ असांखे पाण खे बि हेठि किरणो पवंदो। जॾहिं असां कंहिं माण्हूअ खे कंहिं बुलंदीअ ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं, उनखे मथे खणंदा आहियूं त असां पाण बि मथे थींदा आहियूं। सो साड़, बुग़्ज़ ऐं कीनो रखी जेकॾहिं असां कंहिं ॿिए जी टंग छिकणु चाहियूं था त इहो असांखे यादि रखणु घुरिजे त असां जूं टंगूं पंहिंजूं बि निकितल हूंदियूं। सो इन जे लाइ बहितर इहो आहे त पंहिंजे माण्हुनि जो साथ ॾियूं, पंहिंजे माण्हुनि जो सहारो बणिजूं। कंहिं ॿिए माण्हूअ खे किराइण जे बजाए उन ॿियनि माण्हुनि खे मथे खणूं, जेकी हेठि किरियल आहिनि उन्हनि खे मथे उथारियूं। जॾहिं को माण्हू ज़मीन ते किरियल हूंदो आहे त उनखे ज़मीन तां हेठि वञी असां जॾहिं उनखे मथे खणंदा आहियूं त असां पाण बि मथे थींदा आहियूं। त कंहिं बि हेठि शइ खे खणण जे लाइ उनखे मथे आणणो आहे त असां पाण बि मथे थींदा आहियूं। इहो हमेशह ज़हन में यादि रखणु घुरिजे। उमेदु आहे त तव्हांखे अॼोकी वीडियो पसंदि ज़रूरु आई हूंदी ऐं पंहिंजे नौजवाननि सां हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो वठे। पंहिंजे ख़ुसूसी दुआनि में यादि रखिजो। इंशाअल्लाह अॻिली वीडियो में वरी मिलूं था। उन वक़्त ताईं अल्लाह भाई।